ॾे को हाल वाल हेॾे टेस्टूं बि सभई गुज़रियूं केॾा पास ई कोन थियासीं न को कोई जुगाड़ थो मिले न को छा कनि रोज़गारी को कोन्हे को घर वारनि भणा असांखे हेॾो पढ़ायो आहे 16 साल असांखे तालीम ॾियारी अथनि हेॾियूं उमेदूं आहिनि उन्हनि जूं यार असां में कुझु करे ॾेखारियूं हलो भला का अकेडमी का जॉइन करे को का ट्यूशन व्यूशन को पढ़ाए ॿारनि खे को 2 रुपया कमायूं भला यार छॾने के न ॿुधे हिनखे छा पतो ॻाल्हाए यार हिकिड़ो ख़ुशियूं पतियूं अचनि तूं वरी असांखे डिप्रेशन में विझे हाणे मथां ईद पती अचे तूं वरी असांखे जेको आहे उबदियूं सुबदियूं ख़बरूं ॿुधा ल यार ल गाड़ी न ल इसको उतार यार हिनखे ला गाड़ी अरे वॾा कुझु गाड़ी कमाइणो न आहे छा घर कमाइणो न आहे कमायो वञी न पोइ असांखे डिप्रेशन में छो था विझो असांखे छो था ॿुधायो ॻाल्हियूं इहे छॾियो यार ल यार चुप करे वेही बस चुप हाणे दंगा लाइ हाणे ज़रिया कुझु त करिणो आहे न हाणे ॾिस का अकेडमी का जॉइन कयूं को किथे को पढ़ायूं वरी का ट्यूशन का पढ़ायूं 2 रुपया कमाइणा त आहिनि न यार मां छो अची मथो खाधो अथई मथे मूंखे अॻे ई मथे में सूर आहे भला डिप्रेशन पतो ॾे रुगो भला छो मथे में सूर विधो अथई भला ईमानदारी सां यार खुदा के मञे को बड़ा असां डिप्रेशन दूर करण लाइ घरां था निकिरूं कमायूं न असां डिप्रेशन दूर करण लाइ घरां निकिता आहियूं तूं ल गाड़ी न तूं ल यार खुदा के मञे बाहों तो बदी अदी तू असांखे डिप्रेशन न कर हीअ अॻे ग्रेजुएशन करे आया अॻे ई असांखे टेंशन घणा आहिनि वेड़ो न बाहूं थो ॿधे ॾिस घर वारनि तंग करे छॾियो तूं जेॾी नौकिरी मां तोखे ॿुधायां पोयों हफ़्तो घर में रहियो आहियां उतां डिप्रेशन घटि करण जे लाइ संगत में आयो आहियां वरी हिते तुंहिंजूं ॻाल्हियूं पी छो वञी असांजो ल यार गाड़ी था तूं ल छॾ बाबा तू एंजॉय करने ना बाबा असांखे